पठाणी तो कमाल के माफ़ करे छॾियो आहे, छो त हिकु त हू तुंहिंजो मुड़ुसु आहे ऐं ॿियो त हुन तो मथां अञा उहे ज़ुल्म नाहिनि कया जेके मूं मथां कया हुआ। मञा थी त कमाल मुंहिंजो मुड़ुसु आहे, पर मूं उनखे इन करे माफ़ कयो आहे त हू बदिलजी वियो आहे ऐं उन सची दिलि सां तौबा कई आहे। जॾहिं केरु सची दिलि सां तौबा कंदो आहे न त हुनखे त कुदरत वारो बि माफ़ करे छॾींदो आहे। त पोइ छा असां हुनखे माफ़ न कयूं? भले तो उनखे माफ़ करे छॾ, चाचा चाची ऐं रबर भले उनखे राणे जो खून बि माफ़ करे छॾनि, पर मां उनखे कॾहिं बि माफ़ कोन कंदसि। मीरा मुझी ॻाल्हि त ॿुध। अबा हिन वक्त मीरा कावड़ में आहे, जीअं ई कावड़ ख़त्म थींदसि त समझी वेंदी त तो को ग़लत कदम नाहे खयो। पुट रे सवरे तोखे अलाए केतिरियूं मिनथूं कयूं ऐं तुंहिंजा सभु शर्त बि मञिया अथसि। पुट उनजे बावजूद बि जेकॾहिं तूं कमाल खान खे सज़ा ॾींहा न त रे सवरे ई असांजे विच में वरी दुश्मनी पैदा थी वञे। बाबा मूं रईस वॾे जी दुश्मनी जे करे इन कमाल खान खे बख़्श नाहे कयो। मूं त अदी जे ज़ोर जे करे इन कमाल खे कुझु ॾींहंनि जी मोहलत ॾिनी आहे। हाणे उन जी हिकु नंढड़ी ग़लती बि उन लाइ मौत जो कारण बणिबी। अदा इन कैद में मूं कई चकर कमाल जहिड़े सख़्त दिल माण्हू खे बि रोईंदे ॾिठो आहे। कमाल हद खां वधीक पेशमान आहे ऐं हुन में बदलाव अची वियो आहे। खुदा करे ईअं ई थिए मां। खणी जो कमाल खान बदलजी चुको आहे थी, पर मीरा जे दिल खे सुकून नाहे मिलियो। मां इन कमाल खे अदा राणे जो खून त बख़्श करे छॾिया, पर जेके उन मीरा खे इज़तियूं ॾिनियूं आहिनि उहे मां कमाल खान खे कॾहिं बि बख़्श कोन कंदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।